अस्सलाम वालेकुम, वेलकम सालवर एनसाइक्लोपीडिया। चाला खुश आओ तो ये सही आ। लीनियर इक्वेशंस जो चैप्टर आहे हू पाण स्टार्ट कंदासीं। सभिनी खां पहिरियों ही जो चैप्टर आहे ही 6 खां स्टार्ट थिए थो, इन करे असां 6 क्लास खां शुरू कयो आहे। ठीक है, इनका पोइ 7 ते पोइ अॻे ॾिसंदासीं। ठीक है, हिन में जेकी एक्सरसाइज आहे 9.1 हू पे पाण कंदासीं। त हिन में छा थो पुछे त कंस्ट्रक्ट द लीनियर इक्वेशन। पाण सभिनी खां पहिरियों लीनियर इक्वेशन ठाहिणी आहे। हिन खां पहिरियों पाण इंट्रोडक्शन में तव्हां किताब तां जो इंट्रोडक्शन ज़रूर पढ़नो आहे। तो चैप्टर में लीनियर इक्वेशन हूंदो छा आहे असां भी थोड़ी हिते ॿुधायूं था। त लीनियर इक्वेशन कहिड़ी हूंदी आहे जंहिंमें वेरिएबल जे मथां पावर हिकु हुजे, मतलब एक्स वेरिएबल आहे या वाई वेरिएबल आहे। हिन जे मथां पावर जेकी आहे उहा हिकु हिकु हुजे। ठीक आहे, पावर जॾहिं हिकु हुजे त पोइ पाण खे ख़बर आहे त पाण अलजबरा में न लिखंदा। ठीक आहे, त उहा इक्वेशन जंहिंमें वेरिएबल जी वधि मां वधि पावर घणी हुजे, हिकु हुजे, त पाण हुनखे लीनियर इक्वेशन चवंदा आहियूं। ऐं वरी चवंदो त बाबा इक्वेशन छो? इक्वेशन पाण छा के चवंदा आहियूं जंहिंमें बराबर जी साइन हुजे। ठीक आहे, हुनखे पाण इक्वेशन चई सघूं था जंहिंमें बराबर जी साइन हुजे। ऐं लीनियर कहिड़ी? जंहिंजे मथां वेरिएबल जे मथां पावर हिकु हुजे, लीनियर इक्वेशन। ईअं थी वई। सही आहे, ॿई ॻाल्हियूं क्लियर थी वियूं। पोइ भी तव्हां ही चैप्टर जो इंट्रोडक्शन जेको आहे हुन में ज़रूर पढ़जो। ठीक आहे, इंट्रोडक्शन ऐं समरी जेकी चैप्टर जी हूंदी आहे उहा ॾाढी ख़ासि हूंदी आहे। समरी जेकी लास्ट में चैप्टर जे लास्ट में मिलियल हूंदी आहे समरी, हू तव्हां ज़रूर पढ़नी आहे। हर चैप्टर जी पढ़णु खपे। हुन में उन्हनि की पॉइंट्स जेकियूं बि आहिनि हू अलॻि करे थ्योरेटिकली या ॿिया जेका बि उन्हनि समरी हूंदी आहे उहा लिखी हूंदी आहे, हुनजो ॾाढो फ़ाइदो थींदो। हाणे पाण हिन ते अचूं था त पाण खे लीनियर इक्वेशन ठाहिणी आहे। पहिरीं जेकी आहे इनमें एक्सरसाइज में सवाल में छा थो चए त द डिफरेंस ऑफ अ नंबर एंड 20 इज़ 32। जो पाण खे छा यादि रखिणो आहे, ही जेकियूं निशानियूं आहिनि। जेकॾहिं सम चवे या इंक्रीज़ चवे या टुगेदर चवे त हुनजो मतिलबु आहे जोड़। ठीक आहे, सम इंक्रीज़ या टुगेदर हिन जो माना छा आहे? जोड़। उते पाण जोड़ जी निशानी ॾियणी आहे इक्वेशन में। डिफरेंस चे डिक्रीज़ चे तो उते पाण माइनस की साइन ॾियणी आहे। ट्वाइस थ्राइस या टाइम्स चे सेंटेंस में तो उनजो मतलब हूंदो आहे त हीउ ज़रब थो थिए। ठीक आहे, हीउ पाण ज़रब जी निशानी ॾिनी। सही थी वियो। हाणे हिते छा थो अचे? द डिफरेंस ऑफ अ नंबर एंड 20 इज़ 32। द डिफरेंस ऑफ अ नंबर, हिकु नंबर ऐं हुन मां जेकॾहिं कट कजे 20 त उहो छाजे बराबरि आहे? इज़ 32। तो 32 जे बराबर आहे। हाणे जेको भी नंबर पाण खे मालूम करणो हूंदो, मिलियल न हूंदो, तो वो नंबर छा पाण कंसीडर कंदासीं? एक्स या वाई। हिते पाण एक्स कंसीडर कयूं था। हाणे छा आहे? द डिफरेंस ऑफ अ नंबर मतलब डिफरेंस नंबर जो ऐं 20 जो 20, ही छाजे बराबर आहे? 32 जे। इज़ 32। इज़ मतलब बराबर आहे छाजे? 32 जे। ओके थी वियो। ॾिसो हाणे हिते नंबर छा आहे? एक्स जेको आहे उहो हिकु नंबर आहे जेको अननोन आहे, ऐं डिफरेंस जी जाइ ते माइनस जी साइन अची वई, ऐं 20 छाजे बराबर आहे? 32 जे। सही थी वियो। हाणे ॿी पाण ॾिसूं था, द सम ऑफ अ नंबर। नंबर जी जाइ ते पाण छा लिखणो हूंदो आहे? नंबर जी जाइ ते पाण जेको भी एक्स या वाई लिखो, एक्स या वाई। हिते घणो करे पाण एक्स यूज़ कंदा। ठीक आहे, हाणे द सम ऑफ अ नंबर, हिकु नंबर जो जोड़ ऐं 8 जो जोड़ छाजे बराबर आहे? 15 जे। हाणे हू पाण एक्स खयूंसीं, तव्हां वाई भी खणी सघो था। ऐं सम, ही जेकी सम जी जाइ ते, एंड 8 नंबर जी जाइ ते एक्स अची वियो जेको मालूम न आहे, ऐं 8 ही जेको आहे, ऐं छाजे बराबर आहे? ही 15 जे। ही क्वेश्चन ठही। सही थी वियो। हाणे छा थो चए? 5 मल्टीप्लाइड बाय अ नंबर, 5 मल्टीप्लाइड बाय अ नंबर इज़ 35। ठीक आहे, 5 मल्टीप्लाई थियण सां नंबर सां, ही 5 मल्टीप्लाई थिया, नंबर कहिड़ो? एक्स या वाई, ऐं छाजे बराबर आहे? इज़ जी जाइ ते बराबर जी साइन, ही 35 जे बराबर। ही भी क्वेश्चन थी वई। ओके आहे, मल्टीप्लाइड चए थो त ॾिसो हिते मल्टीप्लाई थिए पियो 5 एक्स सां, हिते विच में को निशानी ना आहे त मल्टीप्लाई थिए थो पियो। सही आहे।
ॿियो वरी चौथों जेको आहे 16 डिवाइडिड बाय 4 इज़ इक्वल टू 4। हाणे हिते त उन्हनि सिधो ॿुधाए छॾियो आहे 16 खे वंड कयो 4 सां त हीअ छाजे बराबरि आहे, हीअ 4 जे बराबरि। सही आहे, हिते वेरिएबल को बि कोन्हे। ऐं 5 में छा थो चए आ नंबर इंक्रीज़ड बाय 2 इज़ 4। हाणे ॾिसो नंबर पाण खे ख़बर आहे कहिड़ो हूंदो आहे, एक्स जेको वेरिएबल एक्स या वाई। त नंबर इंक्रीज़ड बाय पाण ॾेखारियो त इंक्रीज़ जी जाइ ते पाण कहिड़ी साइन ॾींदव, प्लस जी, बाय 2 छाजे बराबरि आहे, इज़ जी जाइ ते प्लस जी साइन ऐं बराबरि जी साइन ऐं 4। क्वेश्चन थी वई। त हिकु नंबर जंहिंमें 2 जोड़ कजणु छाजे बराबरि आहे, 4 जे, त ही पाण 4 जे बराबरि। ठीकु थी वियो। हाणे ही ॾिसो हिन में छा थो चए त 15 डिक्रीज़ड फ्रॉम अ नंबर द रिज़ल्ट इज़ 5। जेकॾहिं 15 घटाइजणु हिकु नंबर मां त रिज़ल्ट अचे थो 5। ठीकु आहे, नंबर मां 15 घटाइजनि था त 15 घटाइजनि था त मतिलबु हुन मां माइनस था थियनि ऐं बराबरि छा थो थिए 5 जे, ही 5। ओके थी वियो। हाणे ही आख़िरी जेकी आहे हिन में छा थो चए ट्वाइस ऑफ अ नंबर, हिकु नंबर जो ॿीण ट्वाइस चए थ्राइस चए त हू ज़रब थींदो हूंदो आहे, पाण खे ॾिठो आहे, या टाइम्स चए। हाणे ट्वाइस चए थो नंबर जो त हू ट्वाइस ॿीण त ही 2 ऐं हू नंबर एक्स आहे। इंक्रीज़ड बाय 4 इंक्रीज़ जी जाइ ते पाण प्लस जी साइन ॾींदो, बाय 4 4 मतिलबु हुन मां वधंदा, हू छाजे बराबरि आहे, इज़ 20। ओके थी वियो। उम्मीद आहे सम्झायो हूंदो। ही पोइ बि तव्हां लिखी वठो भले। सम जी जाइ ते इंक्रीज़ जी जाइ ते टुगेदर जी जाइ ते पाण प्लस जी साइन ॾींदऊं, डिक्रीज़ ऐं डिफरेंस जी जाइ ते पाण माइनस, ट्वाइस थ्राइस या टाइम्स जी जाइ ते पाण ही यादि रखिणो आहे, ज़रब जी निशानी ॾींदऊं। उम्मीद आहे सम्झायो हूंदो। को बि मसलो हुजे कमेंट करे पुछी सघो था। चैनल खे सब्सक्राइब न कयो, चैनल खे सब्सक्राइब करे वठो जीअं हर ईंदड़ नई वीडियो तव्हांखे मिली सघे। ख़ुदा हाफ़िज़।